ता जेतिरो ॻाल्हाईंदो तव्हां ॾिसंदो त तव्हांजी ज़बान आस्ते 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 पाणी फ्लो थी वेंदी ऐं हीअ तव्हांजी उमिरि आहे नंढपण में माण्हू ॿोलियूं जल्दी सिखंदो आहे आसानी सां सिखंदो आहे बनिस्बत असांजी उमिरि में ठीकु आहे न सो जेतिरी थी सघे कोशिशि करियो त पंहिंजी ज़बान उतराइण जी कोशिशि करियो वधि में वधि पढ़ो वधि में वधि ॻाल्हायो ऐं वधि में वधि ॿुधो ऐं उन खां पोइ जेतिरी बि थी सघे तव्हां वरी लिखो बि सही जेका शइ पढ़ो था उहा शइ अंग्रेज़ी में लिखो बि सही ठीकु आहे तव्हांखे अख़बार जो टुकड़ो नज़र अचे थो उहो पढ़ो किताब अचे थी उहो पढ़ो तव्हांजे सिलेबस खां कोर्स खां ॿाहिरि जेको अंग्रेज़ी जो किताब नज़र अचे थो उहो बि पढ़णु शुरू करियो जेका बि शइ तव्हांखे अचे थी उन खे पढ़ो वधि खां वधि पढ़ो वधि खां वधि सिखो का शइ नथी अचे तव्हां वटि माशाल्लाह टीचर अवेलेबल आहिनि तव्हां वटि डिक्शनरियूं आहिनि तव्हां वटि इंटरनेट आहे त कोशिशि करियो उतां खां तव्हां उहे शयूं सिखो ऐं उतां खां शयूं उहे इंक्वायर करियो सर खां पुछा करियो डिक्शनरी में ॾिसो ॻोल्हियो इंटरनेट ते उहा शइ सर्च करियो तव्हां ॾिसंदो त आस्ते 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 शयूं पाण तव्हांखे सम्झ में अचणु लॻंदियूं मुंहिंजे चवण जो उन जो हिकिड़ो मक़सदु इहो त 3 खां 4 साल इहे शयूं वठंदियूं आहिनि इहा हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि कोन्हे आस्ते 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 माण्हू क़दम ब क़दम क़दम ब क़दम क़दम ब क़दम माण्हू आस्ते रवानो थींदो त इनशाला तव्हांखे शयूं सिखणु अची वेंदियूं ठीकु आहे बाक़ी हाणे तव्हां जेकॾहिं को सुवाल हुजे तव्हां भले मूंखां पुछा करियो तव्हांखे साईं इंग्लिश प्रोनाउंसिएशन जे हवाले सां ॿारनि खे ॿुधाइजो तव्हां हा ॾिसो प्रोनाउंसिएशन वरी मां तव्हांखे ॿुधायां थो असांजे नॉर्मली अहिड़ो एक्सेंट हूंदो आहे ॾिसो हाणे हिकिड़ो मूं पे ॻाल्हायो हिकिड़ो साईं पे ॻाल्हायो ठीकु आहे न तव्हांखे ॾिसंदो त तव्हां इंग्लिश आउं ॻाल्हाए पियो साईं ॻाल्हाए पियो पर फ़र्क़ु आहे इंग्लिश में हिकिड़ो असांजो नेचुरल एक्सेंट आहे हिकिड़ी असांजी नेचुरल ॿोली आहे ठीकु आहे न असांजी सिंधी ॿोली आहे असां सिंधी ॿोली ॻाल्हायूं था असां अंग्रेज़ी बि ईअं ॻाल्हाईंदासीं ॼणा असां सिंधी पिया ॻाल्हायूं ठीकु आहे न त साईं जीअं अंग्रेज़ी ईअं पियो ॻाल्हाए जीअं साईं स्पेनिश पियो ॻाल्हाए ठीकु आहे इहो असांजो एक्सेंट आहे सो उन खे तव्हां जेकॾहिं इम्प्रूव करणु चाहियो था त वधि में वधि तव्हां BBC ऐं CNN ॾिसो CNN ठीकु आहे न CNN कैपिटल न्यूज़ नेटवर्क ठीकु आहे न CNN इहे 2 न्यूज़वर्क आहिनि इहे बस तव्हां यूट्यूब ते जेकॾहिं तव्हां जा वीडियो ॻोल्हींदा न त उते बि तव्हां उनखे फील कंदो त उहे शयूं तव्हांजो अचनि लॻियूं उन खां अलावा ॿिया तव्हांखे वॉइस बॉक्सिस कुझु ठाहिणा पवंदा आहिनि वॉइस बॉक्सिस ज़बान खे कीअं उतलाए चई ठीकु आहे उन जे लाइ वरी ॾिसो अलॻि हिकिड़ी एफर्ट करणी पवंदी आहे महिनत करणी पवंदी आहे पर उहो एतिरो इम्पोर्टेंट न आहे जेतिरो ॻाल्हाइणु वधीक ठीकु आहे माना ॻाल्हायो सही तव्हां जीअं आउं ॻाल्हायां थो ऐं अंग्रेज़ वांगुरु नथो ॻाल्हायां ऐं सिंधी ॻाल्हायां पर ॻाल्हायां थो ठीकु आहे ॻाल्हाइण उहो वधीक ज़रूरी आहे बनिस्बत तव्हांजे प्रोनाउंसिएशन त प्रोनाउंसिएशन तव्हां हेतिरो तव्हांखे सुठी हुजणु खपे जेतिरी तव्हां वटि वधीक हुजे जेतिरो गुण वधीक हूंदो ओतिरो वधीक सुठो जेतिरो तव्हां वधीक महिनत कंदो तव्हांजी प्रोनाउंसिएशन ओतिरी सुठी थींदी इहे 2 शयूं करियो पोइ पंहिंजे पाण खे लिसन कयो अहिड़ो CNN में ॾिसां त हिकिड़ो थिए थो CNN में तव्हां हिकिड़ो जुमिलो ॿुधो ठीकु आहे उहा नेक्स्ट लेवल जी ॻाल्हि आहे जीअं साईं मिसाल तौरु हींअर करे वठो न साईं इंग्लिश पढ़ाए थो त उहा साईं जे लेवल जी ॻाल्हि आहे ठीकु आहे तव्हां हींअर कोशिशि करियो त तव्हां पंहिंजो बेसिक्स इम्प्रूव कयो पोइ जॾहिं तव्हांजी प्रोनाउंसिएशन जी तव्हांखे टाइम अची वञे ज़रूरत पए CNN ते हिकिड़ो जुमिलो ॿुधो तव्हां ॾिसो त उहो कीअं थो ॻाल्हाए यूट्यूब ते उनखे पास करियो तव्हां उनखे वरी पाण दोहरायो उनखे ॻाल्हायो पोइ उनखे रिकॉर्ड करियो पोइ ॿुधोसि पोइ ॾिसो CNN वारो कीअं थो ॻाल्हाए असांखे ओके सर इंग्लिश स्पीकिंग जे हवाले सां जेका इंग्लिश ग्रामर जेका आहे उहो उनजो रोल प्ले केतिरी माना हद ताईं आहे हा ॾिसो उहो एतिरो इम्पोर्टेंट न आहे उहो एतिरो न आहे अनलेस तव्हांजी जेकॾहिं मैसेज कन्वे थी वञे तव्हांजो मैसेज कन्वे थी थो वञे त पोइ फेयर इनफ ठीकु आहे न पर ॾिसो जॾहिं असां नेटिव सां ॻाल्हाईंदा आहियूं जीअं हिन सां ॻाल्हायूं था ॾिसो हाणे सवेरे तव्हां हिकिड़ो सुवालु कयो सही साईं कोन सम्झियो आउं सम्झियुसि सही पोइ वरी मां साईं खे ग्रामर प्रॉपर ग्रामर में उहा शइ ॿुधाई सम्झियो न ठीकु आहे न सो जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जे हुन में रही करे तव्हां ॻाल्हाईंदो त मुंहिंजे ख़्याल में कंहिं पाकिस्तानी खे मुश्किल कोन थींदी तव्हांजी ॻाल्हि सम्झण में ठीकु आहे न पर जॾहिं तव्हां कंहिं ॿाहिरि मुल्क वेंदो ऐं उते वञी अहिड़े अंग्रेज़ी ज़बान सां ॻाल्हाईंदो या उते वञी अहिड़े अंग्रेज़ी ग्रामर सां ॻाल्हाईंदो त पोइ शायदि ॿियनि खे थोरी दिक़त थिए सम्झण में छा आहे त हुन शइ खे हू प्रॉपरली फॉलो कंदा आहिनि पोइ हू हुनखे विल ऐं डिड ऐं हेड में हू उनखे कन्वर्ट कंदा आहिनि जेकॾहिं उहे शयूं असांजे हुन में न हुजनि त पोइ हुनखे थोरो मुश्किल थी ॻाल्हि सम्झ में अची सही असीं पाकिस्तान में त ग्रामर पढ़ंदा आहियूं साईं या ग्रामर सिखंदा आहियूं इहे साईं सिखनि था हा ज़रूरु सिखनि था न ॾिसो हीअ हिननि जी मादरी ॿोली कोन्हे मादरी ॿोली इहा जेके अंग्रेज़ आहे अंग्रेज़ी आहे उहा अंग्रेज़नि जी आहे अमेरिकन जी आहे ऑस्ट्रेलियन जी आहे साईं स्पेनिश आहे साईं स्पेनिश अंग्रेज़ी ईअं पढ़ंदा आहिनि जीअं असां पढ़ंदा आहियूं ठीकु आहे न साईं खे बि अंग्रेज़ी पढ़णी पवंदी आहे
अंग्रेजी इंटरनेशनल लैंग्वेज आहे, दुनिया में हर जाइ ते ॻाल्हाई वञे थी, हर जाइ ते उन जो हिकिड़ो मक़ाम आहे, वैल्यू आहे। उन जे करे हर मुल्क वारा कोशिशि कंदा आहिनि त असां अंग्रेजी सिखूं। उहो वठे थो पंहिंजो तरीक़ो आहे, पर नॉर्मली इहो ई तरीक़ो जेको असां ठीकु आहे। मिसाल इंग्लिश जी जेका वोकेबुलरी आहे हा, उन्हें खे माना यादि करण जो को बहितरीन ट्रिक कहिड़ी अथव ॿुधाईंदो? ॾिसो हूअं चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे को वर्ड नथो अचे त उनखे तव्हां 5 दफ़ा ॿिए कंहिंखे ॿुधायो, यादि नथा करे सघो न, 5 दफ़ा ॿिए कंहिंखे ॿुधायो तव्हां उहो ज़िंदगी भर तव्हां उन शइ खे कोन विसारींदव। पर इहा हिकिड़ी रिपीटेड प्रैक्टिस आहे। ॾिसो तव्हां मोटरसाइकिल आहे न, तव्हां हलाईंदो पहिरें दफ़े त शायदि तव्हां खां थोरी हेॾा होॾा थी वञे, ॿिए दफ़ा ईंदो वरी बि तव्हां खां पिया खणंदव, तव्हांखे हाणे अची वई आहे मोटरसाइकिल, पर जेसो ताईं तव्हां उन शइ जी बार बार प्रैक्टिस न कंदव तेसो ताईं तव्हांजो हथु पको कोन थींदो। ठीकु आहे। सो इंग्लिश वोकेबुलरी बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां वोकेबुलरी कोशिशि करे लिखो ऐं उनखे हर रोज़ शाम ताईं उन्हनि शयुनि खे तव्हां पढ़ंदा रहो। हाणे नॉर्मली आउं ईअं कंदोसि, मिसाल के तौर पर पैराग्राफ पढ़ियो अंग्रेजी जो, ठीकु आहे, पढ़ियो, उन में मूंखे 10 वर्ड मिलिया, ठीकु आहे, बसि ठीकु आहे, 10 वर्ड मूंखे मिलिया, नवां वर्ड मिलिया, ठीकु आहे, 10 वर्ड। हाणे उहे 10 वर्ड मूंखे हिते खणी लिखिया पंहिंजी कापी ते, उहो मूं यादि करण जे लाइ वर्ड बुक ठाहियो, मूं यादि करणु लिखियो। हाणे उहे 10 वर्ड मां यादि कया, अॼु कया, सुभाणे कया, परीहं कया, मूंखे हीअं थियो जो उन्हनि 10 मज़ा 6 वर्ड अहिड़ा यादि थी विया जेको मूं विसरण जो सवाल ई कोन्हे, पर 4 वर्ड मूंखां यादि न पिया थी सघनि। मूं छा कयो, उन्हनि शयुनि खे मिटायो, 4 वरी खणी हिन पासे लिखिया, समझी वियो, वरी उन चैन ते वरी मूं महिनत कई, क्या समझी अची? पोइ उन चैन में वरी ईअं थियो जो चैन ॾींहंनि खां पोइ चैन मां वरी मूंखे 2 अची विया, 3 अची विया, पर शायदि हिकिड़ो न आयो गुड़ विझण यार हिकिड़ो नथो अचे, पाणे महीने 2 महीननि खां पोइ वरी उहो वर्ड बार बार ईंदो, वरी ठीकु आहे, ईअं वरी इहो यारो जो तव्हां लिखो, कोशिशि कयो। आर यू कंफर्टेबल? Yes, yes. Do you need anything? No, no, no. Okay, and if you need anything, just let me know. Okay. त पोइ माना ईअं थींदो आहे। त आस्ते 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 कोशिशि कयो पंहिंजी वोकेबुलरी डेवलप कयो, वोकेबुलरी मैक्सिमाइज़ कयो, वधि में वधि पंहिंजी वोकेबुलरी डेवलप करे, जेतिरो डेवलप कंदो तव्हांजे लाइ अंग्रेजी ओतिरी आसान थींदी। ठीकु आहे? ओके, should we call it a day? Should we call it a day? मुझे ख़बर पाण के हिते कलाक ॾेढ त थी वियो आहे। हाँ, so is that enough for today? क्या मां बाबा? घोड़ा? हाँ? घोड़ा? चंदा को बाकी मदद की सब बाकी है। हां बाकी बाकी है इंस्पायर करने को भी फॉलो करना। इंशाल्लाह गुड गुड। बस वो छुट्टी करें? ठीक है। बस बाबा तव्हां भले आना से वञो, तव्हां ई सभु ॿुधायो।